नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे संजोरे खे ख़बर ॾींदा आहियूं। शिकारपुर जे बेगुनाह ज़्यादती करे क़त्ल कयल नीगर अताउल्ला भुट्टो जे क़त्ल में मुलविस राजा पठान खे गिरफ़्तारी बाद कड़ी सज़ा ॾिनी वञे। भुट्टा वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन ज़िले सांगड़ जे अॻवान कामरेड मोहम्मद इसाक भुट्टो जी अॻवानी में बिरादरी जे माण्हुनि जो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़र इन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं अॻु शिकारपुर में नीगर अताउल्ला भुट्टो ॿुॾी न मोह पर खेनि शिकारपुर जे राजा पठान ऐं ॿियनि पठान बिरादरी जे माण्हुनि ज़ोरी ज़्यादती जो निशानो बणाए नीगर अताउल्ला भुट्टो खे वाह में ॿोड़े मारियो वियो। असां ज़िले सांगड़ जा भुट्टा बिरादरी जा माण्हू हिन एहतिजाज ज़रिए चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो था कयूं त नीगर अताउल्ला भुट्टो जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार राजा पठान खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जा दायरा वधाया वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।